सिंधी तूं पंहिंजे पाण खे क़ौमी हीरो थो सॾाईं। 14 अगस्त ते सभिनी देशनि कारो ॾींहुं मल्हायो, तोखां एतिरो बि कोन पतो। हाणे रुॻो ॻाल्हियूं कंदा आहियो, बाक़ी पहुच टके जी कोन्हे, गैरत ई कोन्हे तोमें सिंधी। कहिड़ी गैरत जी ॻाल्हि थो करीं ॿुधाए? नंगनि ते सिर ॾींदड़ क़ौम जूं नियाणियूं रोडनि ते पार कढी रोअनि थियूं ऐं असांजा लीडर एयर कंडीशन कमरनि में पार्टियूं कनि था। माउ खां औलाद खसिजे थी, भेण खां भाउ खसिजे थो। बुख बदहाली में अबोज माण्हुनि खे पिन ते ॾिसूं था। कबीलाई जहिड़नि में कुते जी मौत मरूं था ऐं असांजा आका ॾंद कटी खिलनि था। मासूम ॿारनि जे बदन ते कपिड़ा ई न आहिनि, मामूली बीमारी में बि तड़पी तड़पी मरूं था। इहे सभु मंज़र ॾिसी असांजी गैरत न जाॻी, बसि 14 अगस्त ते कारी पटी नज़र आई। जॾहिं असांजे ई आकान स्कूलनि में पंहिंजूं औताकूं वसाए असांखे दरगाहनि जे दर जो पांधी बणायो, तॾहिं असांजी गैरत किथे हुई? दौलत जे चकर में धरती विकी वई, पंहिंजे ई शहरनि खे परदेस बणायो वियो। जॾहिं उन्हनि शहरनि जे फुटपाथनि ते धरती धड़ियनि जा लाश मिलिया, तॾहिं असांजी गैरत किथे हुई? अरड़े उतरादी जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे दिलि ते लॻी त जेकॾहिं तालियूं वॼाए लानतूं वसाइण सां मुल्क आज़ादु थी वेंदा त अॼु खदड़नि जा पंहिंजा कई मुल्क हुजनि हा। इहे सभु सूर असांखे पाकिस्तान ई त ॾिना आहिनि। जेको पाकिस्तान जो यार आहे उहो सिंध जो गद्दार आहे। धरती सां मोहबत आहे ऐं हमेशह रहंदी। तव्हांजे सर्टिफिकेट जी ज़रूरत न आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, तव्हांजी सोच ऐं मुंहिंजे नज़रिए में फ़र्क़ु आहे। तव्हां धरती जी चाह में अंधा आहियो, मूंखे क़ौम जे सूरनि मजबूर कयो आहे। पाकिस्तान मुर्दाबाद चवण में का रॉकेट साइंस कोन्हे, आउं बि चई सघां थो, पर अक़ल जो आईनो इहो ॿुधाए थो त मसइले जो हल इहो न आहे। मुंहिंजे बयानु कयल हर हिकु लफ़्ज़ जो आउं पाण ज़िमेदार आहियां। इन करे पंहिंजी क़ौम खे कॾहिं बि अहिड़ी सलाह कोन ॾींदुसि जंहिं ते हली क़ौम खे को नुक़सानु पहुचे। छो त जेकॾहिं आउं कुझु ॾेई नथो सघां त खसण जो बि को हक़ न आहे। तव्हां पंहिंजी जदोजहद जो थोरो जाइज़ो वठो। तव्हां क़ौम खे ॾिनो केतिरो आहे ऐं खसियो केतिरो आहे। हज़ारे कारकुन लापता थिया, अॼु बि लापता आहिनि, पर कंहिं लीडर खे को फ़र्क़ु पियो? फ़र्क़ु पियो त सिर्फ़ु उन्हनि ग़रीबनि खे जिन्हनि जूं नियाणियूं अॼु बि रोडनि ते सरापा एहतिजाज आहिनि, जिन्हनि जी केरु सार लहण वारो बि कोन्हे। जिन क़ौम ते सिर ॾिनो असांजी ना हली, उन्हनि खे सिर्फ़ु मौत ॾिनो। इनकलाब जी ॻाल्हि कयो था न, दुनिया जे इनकलाबनि जी ख़बर आहे तव्हांखे? तव्हां पढ़ियो आहे? तव्हांखे जंग जो फन अचे थो? सिर्फ़ु नारा हणण सां किला फतेह नाहिन थींदा। इल्म ऐं अक़ल जी ज़रूरत हूंदी आहे। जॾहिं दुश्मन पाण खां वधीक ताक़तवर हुजे त पंहिंजी ताक़त वधाइण खां पहिरीं पंहिंजे कमज़ोरियुनि खे लिकाइण जी ज़रूरत हूंदी आहे। जज़्बाती थियण जी ॻाल्हि नाहे, छो त जहिड़ो प्लाट जी टुकड़ी ते नाहे, हिते सवाल धरती ऐं क़ौम जो आहे। आउं बि चाहियां थो पुरसकून ज़िंदगी हुजे, अमन खुशहाली हुजे, नफ़रत जी ऊंदहि खां हटी करे इंसानियत जी बालादस्ती हुजे, जिते हर शख़्स पंहिंजे बुनियादी हक़नि सां गॾु ज़हनी तौर ते आज़ादु हुजे। पर छा इहो सभु कुझु इन तरीक़े सां हासिल करे सघिजे थो जहिड़े तरीक़े सां असीं कयूं पिया? पोइ छा गुलनि जा हार पारायूं? अदा जे दलीलनि जे बुनियाद ते बहस कयो त आउं साबित करे सघां थो त तव्हांजी डायरेक्शन ग़लति आहे। तव्हां धरती सां मोहबत कयो था, इन जो क़दुरु आहे मूंखे, पर ॻाल्हि सिर्फ़ु मोहबत जी नाहे। अदा हिकु तरफ़ा मोहबत हमेशह बेचैनी पैदा कंदी आहे। हालात खे सम्झो, ताक़त खे परखो। फ्रांसीसी इनकलाब खां पहिरीं फ्रैंक कैलाग जॾहिं फ्रांस जे साहिल ते पहिरियों क़दम रखियो, तॾहिं फ्रांस ऐं दुनिया जे ॿियनि वॾियुनि ताक़तुनि सां मुआहिदो कंदे 27 अगस्त 1928 में हिन चयो हो त जेकॾहिं अमन ऐं खुशहाली चाहियो था त उन लाइ कम बि कयो। मुस्तक़बिल कॾहिं बि मायूसी, बदअतमादी ऐं नफ़रत जी बाहि मां तामीर नथो करे सघिजे। अक़ल ऐं सम्झ उन जी पहिरीं शर्त हूंदी आहे। ज़िंदगी सां जुड़ियल हर मसइले खे हल करण लाइ उन जी वजह खे तलाश करण लाज़मी हूंदो आहे। सनती इनकलाब, अमरीकी इनकलाब, फ्रांसीसी इनकलाब, हेशियन इनकलाब, यूनाइटेड एशियन रेबेलियन 1798, सेरेबन इनकलाब 1804, लातीनी अमेरिका आज़ादी जी जंग 1808, ग्रीक जी आज़ादी जंग 1821 हुजे या 1820, 1830 या 1848 वारो इनकलाबी तूफ़ान हुजे, यूरिका रेबेलियन 1854 खां वठी टेपिंग इनकलाब 1864 ताईं, सभु इनकलाबनि खे गौर सां पढ़ो त हिकु ई ॻाल्हि वाज़े तौर ते साम्हूं अचे थी त उन्हनि इनकलाबनि जो वजूद तॾहिं ई मुमकिन थी सघियो जॾहिं क़ौमनि में अक़ल ऐं शऊर पैदा थियो। जॾहिं बि क़ौमनि खे मसइले जी वजह सम्झ में आई, तॾहिं हर दौर में हिकु अहिड़ी तहरीक नज़र आई जंहिं न सिर्फ़ मुल्कनि जा मुआशी हालात बदिलाए छॾिया, बल्कि क़ौमनि जा मुस्तक़बिल बि रोशन करे छॾिया। सिर्फ़ जीअं सिंध चवण सां कुझु कोन थींदो। मोहबत जो मादो काफ़ी नाहे। हिते इल्म खपे, अक़ल खपे, अहिड़ो ज़हन खपे जेको क़ौम खे सही रस्ते जी वाट ॾिसे। वञणो कराची या चढ़ूं नंगर वारी बस ते, इहो सफ़र खुटंदो ई कोन। मंज़िल ते पहुचण लाइ सही रस्ते जी सुञाणप लाज़मी हूंदी आहे। नफ़रतूं फैलाइण खां बहितर आहे ख़ुशियूं गॾु कयो। पंहिंजी सोच खे बदिलायो। को बि इंसान कहिड़े बि मुल्क मां हुजे, कहिड़ी बि क़ौम सां वास्तो रखे, जेकॾहिं सिंध ऐं सिंधी क़ौम लाइ कुझु करणु चाहे त वेलकम कयो। हक़ीक़त जो आईनो ॾिसो त इहो सम्झ में अची वेंदो त हिन वक़्तु असांखे सहारे जी ज़रूरत आहे, सिखण जी ज़रूरत आहे। आउं सिंधी आहियां, मूंखे इन ते फ़ख्रु आहे, पर इन जो मतिलबु इहो नाहे त ॿियनि खां नफ़रत आहे। मुंहिंजो सभ खां बहितरीन दोस्त जंहिंखे आउं भाउ वांगुरु सम्झां थो, उहो हिकु मुहाजिर आहे। जेकॾहिं तव्हां अॼु मिस्टर सिंधी जी वीडियो
वीडियो ॾिसो पिया, इन में सॼो हथ हिकु पंजाबी ऐं हिकु हिंदुस्तानी दोस्त जो आहे। असांजो मज़हब असांखे सेखारे थो त इल्मु हासिल कयो जितां बि मिले। इन करे उहे दोस्त जेकी शऊर रखनि था, अचो त ॿियनि क़ौमनि में पंहिंजा दोस्त तलाश करे उन्हनि खां कुझु सिखी पंहिंजी क़ौम खे सेखारियूं, बहितरी लाइ कमु कयूं, ख़ुशहाली लाइ कमु कयूं। दरगाहुनि तां शफ़ा मिलंदी हूंदी, इन खां इनकार नाहे, पर ईअं बि नाहे त क़ौम दरगाहुनि जे करे तरक़ी में उरूज माणे। ओताकनि में कचहरियूं असांजी सकाफ़त रही आहे, पर ईअं बि नाहे जो दर्सगाहुनि खे ओताकूं बणाए छॾियूं। सिंध सां मोहबत आहे, पर इन जो मतिलबु इहो नाहे त बाक़ी सॼे मुल्क खे दुश्मन बणाए छॾियूं। हलण जो शौक़ आहे त पहिरीं बीहण सिखो, ज़िंदगी खे जीअण सिखो, इल्मु हासिल करे महरूमनि जी वजह तलाश कयो। सिर्फ़ जज़्बातनि जे ज़ोर ते जंग नाहे विड़बी। यादि रखो त ग़लति अमल ग़लति नतीजा ॾींदो आहे। जे मुंहिंजा दलील तव्हांजी नज़र में गद्दारी आहे त अहिड़ी गद्दारी मूंखे क़बूल आहे। क़ौम जी महरूमी जो तव्हांखे अहसासु नाहे त क़ौम खे माराइण मुंहिंजी फितरत नाहे। ज़ुल्म ऐं ॾाढ जो पलाम करणु चाहियो था त इल्म जी दुनिया में पंहिंजा कदम रखो। जंहिं जहालत जो चाहान जोड़े असांजी क़ौम खे बर्बाद कयो, उन क़ौम जो कसम खणी पंहिंजे शौर सां उन जो ख़ात्मो कयो। ऊंदाही में सफ़र हूंदो त ज़ाहिर आहे ख़ौफ़ बि हम सफ़र हूंदो। बिना के ख़ौफ़ जे मंज़िल चाहियो था त इल्म जी रोशनी सां सफ़र कयो। जॾहिं इल्म जे बुनियाद ते क़ौम उथंदी त ज़ुल्म जी दीवार टही पवंदी। यादि रखो त अक़ल ऐं शऊर दुश्मन लाइ ज़हर हूंदो आहे, छो त कामयाबी सभ खां वॾो इंतकाम हूंदो आहे।